अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम माफिया राज में भलीकार आऊं आहियां अवां जो मेज़बान राजा असगर सुमरो। नाजरीन, माफियाज़ ख़िलाफ़ जंग जारी है। हर नए हफ़्ते से असां कोशिशि कंदा आहियूं अवां जे साम्हूं उहे किरदार वाइखो कयूं जेके असांजे समाज जे लाइ नासूर बणियल आहिनि ऐं उहे माफियाज़ जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। नाज़रीन, सिंध जे में शऊर रखंदड़ माण्हुनि जी शिकायतुनि ते हीअ जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। सिंध जा ॿ जेके अहम डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जेको आहे उन्हनि में जेको आहे हिन टाइम माफ़िया जेके आहिनि, मंशियात विकिरो कंदड़ माफ़ियाज़ हिन टाइम ज़ोर पकिड़े रहिया आहिनि। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त नौजवान नसल जेको आहे हिन टाइम उते तबाही जे किनारे ते अची पहुची आहे। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे असांजे धरती टीवी जे हैदराबाद डिवीज़न जे ब्यूरो चीफ साईं जहांगीर साहब। इन्हनि खां बि ज़रूरु असां जेको आहे राय वठंदासीं। उनखां अलावा असांखे GM पिताफ़ी साहब असांखे जॉइन कयो आहे। मंशियात जे हवाले सां जेको आहे धरती टीवी सथ पारां मुसलसल हिकिड़ी कैंपेन हलाई थी वञे। मुसलसल हिकिड़ी असांजे पारां धरती टीवी सथ पारां हिकिड़ी मुहिम थी हले त मंशियात जो जेको कुदो कारोबार कनि था पिया, जंहिं सबबु हज़ारे न बल्कि लखे घर हिन टाइम ताईं उजड़ी चुका आहिनि। नौजवान नसल तबाह थी वई आहे। असां कोशिशि कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में सॼा पहलू जेके आहिनि तव्हां उन्हनि खे ज़ाहिर कयूं। असां कोशिशि कंदासीं त पुलिस जो बि असांजे प्रोग्राम में मौक़िफ़ अचे। सभ खां पहिरियों प्रोग्राम जी शुरूआत में मां जहांगीर साहब खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कंदुमि। जहांगीर साहब, हैदराबाद डिवीज़न जी सूरत हाल ॿुधाइजो। हे जेके स्क्रीन ते असां मंज़र ॾिसी रहिया आहियूं, हे त ॾिसण खां पोइ त जेके जंहिंजी हे औलाद हिननि जूं माइरुनि जा त हाँ फाटी पवंदा हूंदा। महिरबानी राजा तव्हांजी, ऐं तमामु अहम मौज़ूअ ते तव्हां अॼु असांखे हिते मदू कयो जेको आहे सो हिन ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। आउं तव्हांखे ॿुधायां त मंशियात ख़ासि तौर ते हैदराबाद डिवीज़न जी असीं ॻाल्हि कंदासीं त एॾी तेज़ीअ सां पखेड़िजी रही आहे जो नौजवान पंहिंजो मुस्तक़बिल जेके आहिनि से दाव ते लॻाए चुका आहिनि। उन में आउं तव्हांखे ॿुधायां त किरदारु जेको सभिनी खां वधीक अहम असांखे ॾिसण में थो अचे हिते त इन जो फैलाव या इन जी रोकथाम जे लाइ जेके कोशिशूं जेके वठण जिन इदारनि जी ज़िमेदारी आहे उहे पंहिंजो किरदारु जेके आहिनि से बहितर नमूने अदा न करे रहिया आहिनि, जंहिंजे करे हीअ शइ जेका तमामु तेज़ीअ सां जेका सा पखेड़िजी रही आहे। ऐं जेके मंशियात जा जेके वापारी आहिनि, मंशियात जा जेके सौदागर आहिनि, उहे तमामु घणा सघारा थींदा पिया वञनि ॾींहुं बाए ॾींहुं, सिर्फ़ु इन करे त उन्हनि खे उन्हनि इदारनि में वेठल जेके कारूं रिढियूं जेके आहिनि उन्हनि जी उन्हनि खे सरपरस्ती बाक़ाइदे हासिलु आहे। हैदराबाद डिवीज़न जी आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हैदराबाद में टंडो अलाहियार अची वियो हलियो, मटियारी अची वेली, हैदराबाद ख़ुदि ज़िलो जेको आहे सो उहो अची वियो। उन खां अलावा डिस्ट्रिक्ट जामशोरो जेको आहे सो ख़ासि तौर ते हींअर नज़र में आहे इन मंशियात जे हवाले सां। उन ते पोइ तव्हांखे थोरी तफ़सील ॿुधाईंदुसि हुनजी। पर हैदराबाद प्रॉपर डिवीज़न जी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं, हैदराबाद में जेको आहे सो जेको हिकिड़ो अमन जो गहवारो हिकिड़ो शहरु सम्झो वेंदो, जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे, उते मंशियात एॾी तेज़ीअ सां त फैलिजी रही आहे त मंशियात उते वठणु ख़रीद करणु ईअं थी वियो आहे त जीअं तव्हां आम कैबिन तां वञी का बि शइ वठी सघो था। ऐं ख़ासि तौर ते हिते ज़िक्र कंदसि मंशियात में मैनपुरी जेका आहे सा उहा जेका Z21 आहे, मावा आहे, ऐं इन क़िस्म जूं ॿियूं जेके नशे आवर सोपारियूं आहिनि जिन ते सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां पाबंदी मड़ियल आहे। पर तव्हांखे यकीन करियो त तव्हां फुटेज में ॾिसी सघो था त उहे सरेआम उन्हनि केबिनुनि ते टंगियल असांखे जेके आहिनि से नज़र अचनि थियूं, ऐं उन्हनि खे खाइणी आहे, उन्हनि खे वापराइण को जेको आहे सो एब न पियो सम्झो वञे। ऐं जेके इदारा ख़ासि तौर ते पुलिस जो जेको किरदारु आहे उहो असांखे हिन में तमामु घणो मशकूक ॾिसण में अचे पियो, छो जो उहो को बि एक्शन इन ते नथी वठे जॾहिं सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां इन ते पाबंदी मड़ियल आहे। उन खां अलावा इन जे लाइ कानून पास थियल आहे, ख़ासि तौर ते नशे आवर सोपारियूं जेके ॿाहिरिनि मुल्कनि मां अचनि थियूं, असांजे मुल्क में नथियूं ठहनि, इहे ॿाहिरिनि मुल्कनि मां उतां खां हलनि थियूं, हेसि ताईं कीअं थियूं पहुचनि त इन में जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जेके आहिनि, ख़ासि तौर ते ज़िक्र कंदुसि वरी त पुलिस जो, त पुलिस पंहिंजो कहिड़ो किरदारु जेको आहे सो इन में अदा करे रही आहे। सरेआम मिलनि पियूं ऐं नौजवान जेके आहिनि से तमामु घणी बहिरा रवई जो जेको आहे सो शिकार थी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको आइस जेको आहे, एक्सिडी जेके असीं चऊं था, क्रिस्टल बि उनखे चवंदा आहिनि, उहो हिकु अहिड़ो नशो आहे त जेको तमामु तेज़ीअ सां जेको आहे असांजे नौजवान नसल में जेको आहे सो फैलिजी रहियो आहे। उन ते कंहिं बि क़िस्म जो को बि ज़ाब्तो आणण जी बजाए हुननि खे खुली छूट ॾिनी वई आहे। उहे माफ़ियाज़ जेके आहिनि, उहे जेके वापारी जेके आहिनि मंशियात जा, उहे एॾा त बाअसर थी विया आहिनि, एॾा त पावरफुल थी विया आहिनि त हुननि खे कंहिंजो ख़ौफ़ ऐं डपु जेको आहे सो रहियो ई न आहे। हू इन जेको आहे सो आइस खे एॾी तेज़ीअ सां असांजे नौजवान नसल में पखेड़े रहिया आहिनि त नौजवान जेको आहे सो हीउ हिकु अहिड़ो नशो आहे जेको सुजाग रखे थो। ॿ टे ॾींहं जेको आहे सो इन जे वापराइण खां पोइ जेको इनजो जेको वापराईंदड़ आहे उनखे ॿ ॾींहं जेका आहे सा निंड नथी अचे, सुजाग रहे थो, चुस्त रहे थो।
पर माहिरीन जो चवणु इहो आहे त ही उहो नशो आहे जेको इंसान खे अंदरि खां जेको आहे बिल्कुलु ख़तमु निस्तो नाबूद करे छॾे थो, अंदरि जा जेके पार्ट्स आहिनि उन्हनि खे बिल्कुलु तमामु घणो डैमेज करे थो, जंहिंजे करे उहे जल्द खां जल्द जेको आहे मौत जी किनारे ते पहुची था वञनि हलिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे सभु शयूं इहे पुलिस जी मर्ज़ीअ खां बग़ैर नथियूं हली सघनि। आउं तव्हांखे ॿुधायां त इन जे लाइ सरकारी सतह ते त के कोशिशूं अगरि नथियूं वठिजनि, पर हिन वक़्तु सिंध जूं जेके सुञाण धुरियूं आहिनि, जेको सिंध जो जेको शऊर आहे उहो अॻियां आयो आहे ऐं तमामु घणी तेज़ीअ सां जेको आहे सो उन्हनि इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो आहे। ख़ासि तौर ते हुते ज़िक्र कंदुसि त डिस्ट्रिक्ट जामशोरे जो, त जिते सभ खां पहिरीं मंशियात जे ख़िलाफ़ु हिकु सघारी मुहिम जेका आहे सा शुरू थी, हिकु सघारो आवाज़ु जेको आहे उतां खां बुलंद थियो, जेको हाणे हिन वक़्तु हैदराबाद पूरी डिवीज़न में फैलिजी चुको आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा एहतिजाजी मुज़ाहिरा थियनि पिया, नौजवान जेके आहिनि से रोडनि ते निकिरी आया आहिनि, SSP ऑफिस जेके आहिनि, जेके उते ज़िले जा लाॻापियल SSP आहिनि उन्हनि जी ऑफिस जे अॻियां मुज़ाहिरा थियनि पिया, धरना थियनि पिया, AIG हैदराबाद जी ऑफिस जे अॻियां ताज़ो कुझु ॿ ॾींहं अॻु में जेको आहे सो हिकिड़ो ज़बरदस्त जेको आहे नौजवान निकिरी आया रोडनि ते, उन्हनि अची मुज़ाहिरो कयो आहे त बाबा असांखे हिन ज़ुल्म खां जेको आहे सो बचायो। पर इन सॼी सूरत हाल खां पोइ बि उन ते पुलिस जो असांखे हिकु अहिड़ो ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो कमु न पियो ॾिसण में अचे उनजी रोकथाम जे लाइ। इहा विषय ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां मुसलसल जेको आहे मंशियात ख़िलाफ़ु लिखो बि था, सोशल मीडिया ते लिखो था, धरती TV ते तव्हांजा पैकेजिस बल्कि प्रोग्राम बि तव्हां सुठा करे रहिया आहियो, जेके वक़्तनि वक़्तनि एहतिजाज थियनि था, अवाम पारां जेको रद्द अमल अचे थो पियो, उतां जे जेके SSP आहे या SSP या पुलिस जेके आला अमलदार आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, त उन्हनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, आउं तव्हांखे इन ॻाल्हि में ॿुधायां त ख़ासि तौर ते वरी उहो ज़िक्र कंदुसि डिस्ट्रिक्ट जामशोरो आउं तव्हांखे पहिरीं थोरो इहो ॿुधाईंदो, जाग्राफ़ी हवाले सां इहे जेके मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि जे लाइ तमामु वॾी अहमियत जो हामिल आहे, छो जो असां वटि जेका बि मंशियात पूरी सिंध में पूरे पाकिस्तान में पखिड़िजी थी उहा निकिरे कराची मां थी। हाणे कराची जो जेको मेन रूट आहे उहो M9 मोटरवे आहे, जेको साबिक़ा सुपर हाईवे आहे, हींअर M9 मोटरवे आहे, उहो मेन रूट आहे। त इहा जेका मंशियात सॼी क्रॉस थिए थी उहा डिस्ट्रिक्ट जामशोरे मां पहिरीं क्रॉस थिए थी, पोइ ॿियनि ज़िलनि ताईं सिंध जे ॿियनि जेके आहिनि से इलाइक़नि ताईं पखिड़िजे थी, त उतां इहा बाक़ाइदे क्रॉस कराई थी वञे। ऐं तव्हांखे ॿुधायां त उन में डिस्ट्रिक्ट जामशोरे में जेका CIA पुलिस आहे उनजो तमामु वॾो अहम रोल आहे। ज़रियनि मुताबिक़ त इतां जेके मंशियात जूं ट्रकूं जेके कराची मां निकिरनि थियूं से करोड़ रुपयनि जी मंशियात खणी इतां क्रॉस करायूं, CIA पुलिस जे थ्रू जेके आहिनि से क्रॉस करायूं थियूं वञनि ऐं जेके पोइ पूरी सिंध में जेके आहिनि से फैलिजी वञनि थियूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 2 महीननि खां वठी जामशोरे जो जेको शऊर आहे, ख़ासि तौर ते नौजवान आहे, उहो इन करे जो आउं तव्हांखे ॿुधायां जामशोरो हिकिड़ो एजुकेशनल हब बि आहे। सिंध जूं 3 वॾियूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि से उते आहिनि, जंहिंमें आहे सिंध यूनिवर्सिटी सभ खां वॾी जेका असां यूनिवर्सिटी आहे, उनखां पोइ लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी, हेल्थ साइंसिस आहे, उनखां पोइ मेहरान इंजीनियरिंग जेको आहे सो यूनिवर्सिटी आहे। उते पूरी सिंध मां आउं उनखे चवंदुसि त हिकिड़ी मिनी सिंध आहे जामशोरो, त पूरी सिंध मां नौजवान उतां पंहिंजे मुस्तक़बिल जा ख्वाब खणी उन्हनि यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचनि था। पर हीअ जेका असीं सूरत हाल हिन वक़्तु असांखे उते ॾिसण में पई अचे त हीअ जेके मंशियात जा वापारी जेके आहिनि ऐं उन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि उहे इन्हनि तइलीमी दर्सगाहुनि ते, जेको इल्म ऐं अदब जो मर्कज़ आहे जामशोरो, उन्हनि तइलीमी दर्सगाहुनि ताईं उन्हनि खे जेको आहे सो पहुचाए रहिया आहिनि ऐं उहे नौजवान पंहिंजे मुस्तक़बिल लाइ तवजो ॾियण जी बजाए उन जा जेको आहे उनजी लाइ जाखोड़ करण जी बजाए नशे में एॾो तेज़ीअ सां जेको आहे सो नशे जी तरफ़ वञी रहिया आहिनि, त हुननि जो मुस्तक़बिल जेको आहे सो तमामु घणो ख़तरे में अची वियो आहे। उनखां पोइ आउं ॻाल्हि कंदुसि, जीअं तव्हां ॿुधायो त उते जी पुलिस सां अगरि का ॻाल्हि ॿोल थी आहे त उहा छा, आउं तव्हांखे ॿुधायां त उते जी जेके सुञाण धुरियूं आहिनि उते हिकिड़ो मंशियात जे ख़िलाफ़ु हिकिड़ी सघारी तमामु घणी उन्हनि हिकिड़ी मुहिम हलाई आहे, जंहिंमें रोज़ जी बुनियादुनि ते मुख़्तलिफ़ तालुकनि में, आउं तव्हांखे ॿुधायां त उन में तालको थाणो बुल्ला खान, तालको सेवण, तालको मांझन, तालको कोटड़ी, इन में तमामु वॾा वॾा एहतिजाजी मुज़ाहिरा थिया आहिनि, जंहिंमें सियासी समाजी धुरियुनि बि शिरकत कई आहे ऐं उते जे माण्हुनि, उते जे ख़ासि तौर ते नौजवान जेका त वॾी तादाद में शिरकत कई आहे। उनखां पोइ पुलिस कुझु तहरीक वरितो, जंहिंखां पोइ SSP जेका आहे सा जामशोरो जावेद बलोच जेको आहे उन हिकिड़ी मीटिंग कंडक्ट कई इन्हनि सभिनी नौजवाननि सां, जंहिंमें हुननि उनखे सॼा तफ़सील ॾिना त साईं ही माण्हू आहिनि बाक़ाइदे, ऐं तव्हांखे लिटरली ॿुधायां पियो त उन्हनि बाक़ाइदे नाला उते पेश कया आहिनि SSP जे साम्हूं त ही माण्हू। जहांगीर साहब, पुलिस में सभई ख़राब बि नथा थी सघनि, पुलिस में कुझु सुठा कैरेक्टर बि आहिनि जेके मुआशिरे में जेको पंहिंजो रोल अदा करे रहिया आहिनि। हिन टाइम असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद खां समाजी अॻवान मीर यासिर टालपुर साहब। अस्सलाम वालेकुम टालपुर साहब। वालेकुम सलाम, साईं कहिड़ा हाल आहिनि? तव्हांजे डिवीज़न में मंशियात ऐं जेके इन्हनि जो कारोबार करण जेके करनि था पिया त उहो कहिड़े हद ताईं वञनि था, ऐं हिन टाइम असां सां गॾु जहांगीर साहब जेको ॿुधाए पियो त यूनिवर्सिटीज़ जे अंदरि इहा मंशियात कीअं पहुचे थी पई? बिल्कुलु, हिन में माना को बि शक न आहे त मंशियात हिन महिल एतिरो वधी वई आहे
तव्हां माना सिर्फ़ु हैदराबाद में जेको आहे जामशोर में निमरा हॉस्पिटल कैंसर उते वञी तव्हां मरीज़ ॾिसंदव कैंसर जा एतिरा नौजवान छोकिरा ऐं उहे माना निंदपुड़ियुनि जे ॿियो आइस नशनि जे करे उते हुन वार्डनि में पिया आहिनि ऐं इहो सॼो माना कमु ऐं माना माज़रत सां गॾु रूलिंग सिंध में रूलिंग पार्टी जो बि आहियां ऐं समाजी अॻुवान आहियां पर पुलिस जी सरपरस्ती खां सवाइ इहो कमु थी नथो सघे सियासी ऐं सरपरस्ती काफ़ी जॻहुनि ते असीं SSP साहिबान खे ऐं WhatsApp कयूं था शयूं इयूं पर उन ते को बि तदारक नथो थिए असां पर्सनली पाण जॾहिं असांजी आवाज़ हिकु समाजी अख़बार जी हैसियत सां बि को रिप्लाई नथो अचे त आम माण्हू जी केरु ॿुधंदा ऐं एतिरो त पावरफुल आहिनि ही जेके मंशियात वारा इन्हनि जे ख़िलाफ़ केरु ॻाल्हाए थो त ही हद जे SHO खां उन्हनि ते FIR था कटाए छॾनि हैदराबाद में कई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि अच्छा यासिर साहब हिकिड़ो जेको कुदो कारोबार हले थो पियो मंशियात जो हिन टाइम हैदराबाद में वरी उन्हनि जे ई चए ते जेको आहे SHO FIR बि कटे थो पियो जेके शिकायत कनि था पिया पुलिस जे रोल खे कीअं ॾिसो था तव्हां साईं पुलिस जो रोल इहो ई आहे त हैदराबाद में PS 67 आहे जितां MQM जो माना हिकिड़ो असांजो MPA साहिबु कटे थो त हिकिड़े माण्हू आवाज़ खईं अरशद धोबी जे नाले सां पुड़िया थी हले वॾी मंथली ॾींदो आहे इहो जंहिंजी मूं बि पोस्टूं आहियूं सोशल मीडिया ते इहो पर को बि तदारक न थियो SP सिटी अलीना राजपर साहिबा बि आई हुई ऐं उनखे मूं WhatsApp कया शयूं पर इन्हनि शयुनि ते को रिप्लाई उन्हनि जो अचे कोन थो WhatsApp कयूं था सभु सबूत बि ॾियूं था ऐं उनखां पोइ उन जंहिं माण्हू उन ते आवाज़ खईं त उनखे उन FIR कंहिं ॿिए शइ में कराए बदिराए छॾियो त हद जे MPA नासिर कुरैशीअ फ़ोन कई त SHO उनजी बि न ॿुधी माना हिकिड़ो मंशियात फ़रोश हिते उहो हद जे MPA खां वधीक पावरफुल आहे अगरि उहो किथे केस कराए थो त पोइ MPA जी नथी ॿुधिजी वञे SHO सिर्फ़ु उन मंशियात फ़रोश जी थो ॿुधे डॉक्टर साहब वॾी महिरबानी धरती TV खे टाइम ॾियण जे लाइ जहांगीर जेको आहे त समाजी अॻुवान बि आहे रूलिंग पार्टी सां उनजो तालुक़ बि रहियो पर उनजे ॻाल्हाइण मां जेकी बेबसी हुई जेकी उहा एतिरी क्लियर जेको आहे नज़र अचे पई तव्हां हिन बाबति छा चवणु चाहींदो न बिल्कुलु आउं त हिन जी ताईद कंदुसि त यासिर टालपुर जेका ॻाल्हि कई बिल्कुलु मुनासिब बिल्कुलु जाइज़ ॻाल्हि कई अथसि ही त असांजो हिकिड़ो दोस्त आहे तमामु एक्टिव जेको आहे सोशल एक्टिविस्ट आहे हुते जो हैदराबाद जो त उनजी इहा पोज़ीशन आहे उते हुन ज़िक्र हुन सां गॾोगॾु कयो त हिकु MPA त उहो बि जेॾी महिल कंप्लेन करे थो त बाबा हीउ जेको आहे सो मंशियात फ़रोश फलां जेको आहे हीअ हुनजा सबूत आहिनि बाक़ाइदे सबूत था ॾिना वञनि हुनजे लाइ वीडियोज़ जी सूरत में ऐं जेको आहे सो ख़ुफ़िया रिकॉर्डिंग जी सूरत में हुननि जा जेके सबूत ॾिना था वञनि पर पुलिस उन ते कख भञी जेको आहे सो ॿीणियो करण जे लाइ तयारु न आहे पुलिस हमेशह उन्हनि जी सरपरस्ती करे थी ऐं बार बार चवंदसि त पुलिस जी सरपरस्ती खां इहा शइ हलणु नामुमकिन आहे मूं तव्हांखे SSP बिल्कुलु ईअं ई आहे जहांगीर साहब पुलिस जी सरपरस्ती खां त बिल्कुलु नामुमकिन आहे को बि कारोबार थी सघे थो पियो स्पेशली अहिड़ो कुदो कारोबार त जंहिंमें ज़रूरु पुलिस में कारियूं रडियूं मौजूदु आहिनि जंहिं सबबु थिए थो पियो इन माफ़ियाज़ या ॿिया कहिड़ा पहलू आहिनि तव्हांखे ॾेखारियूं था पिया प्रोग्राम में वक़्तु हिकिड़े नंढे वक़फ़े जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि पे हली हैदराबाद में मंशियात जेको आहे विकिरो कंदड़ जेके माफ़ियाज़ आहिनि उहे केतिरा सॻारा आहिनि इन हवाले सां जेको आहे त जामशोरो मां जेको आहे त समाजी अॻुवान असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे असां जामशोरो जी पोज़ीशन बि पुछा कंदासीं अस्सलाम वालेकुम मंसूर साहब वालेकुम अस्सलाम भाई मोहतरम जामशोरो में हद दर्जे खां वधीक जेको आहे मंशियात जेके माफ़ियाज़ आहिनि उहे मंशियात विकिरो करे आया आहिनि इवन एतिरे हद ताईं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि में इहा मंशियात कीअं पहुचे थी पई हा साईं धरती TV जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे आने एयरलाइन ते वरितो साईं हीउ जेको असांजो डिस्ट्रिक्ट जामशोरो आहे इन जो मामिलो दरअसल इहो आहे जो त हिते जेको पूरे पाकिस्तान मां मंशियात अचे थी असांजो ज़िलो जामशोरो उन जो गढ़ आहे हितां कंटेनर अचनि था मंशियात जा जेके असांजी पुलिस जंहिंमें CIA जो वॾो किरदारु आहे डिस्ट्रिक्ट पुलिस जो वॾो किरदारु आहे जेके मंशियात आइस आहे जंहिंमें चर्स आहे जंहिंमें अफ़ीम आहे हीरोन आहे इन क़िस्म जी मंशियात हिते अची असांजे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जामशोरे में घटे थी पोइ हितां पोइ उहा
असांजे यूनिवर्सिटियुनि ताईं, जंहिंमें असांजे जामशोर में 4 यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि 4 यूनिवर्सिटियुनि में तव्हां इंक्वायरी विहारींदो त असांजी औरतूं बि पियनि थियूं उते जेके यूनिवर्सिटी में पढ़णु अचनि थियूं नियाणियूं, उहे बि मंशात पियनि थियूं, आइस वठणु अचनि थियूं, आइस पियनि थियूं ऐं चर्स पियनि थियूं। इवन जो असां कुझु सोशल वर्कर गॾु थी हिन ते जेॾी महिल असां कुझु वर्क कई ऐं SSP साहब वटि वियासीं हिन गुज़िरियल रमज़ान में। असां 3 महीननि खां जदोजहद पिया कयूं ज़िले जामशोर में त बाबा असांजे नसुलनि जो नुक़सानु पियो थिए ऐं हेतिरा अॾा पिया हलनि, हीअं पियो हले फला। असां उन्हनि डीलरनि जा हिननि खे नाला ॾिना जेके कंटेनरनि जी डीलूं कंदा आहिनि। उहो पुलिस जी सरपरस्ती में थाणे बुलासान में, कोटड़ी में, मांझंद में, यूनिवर्सिटियुनि में मणनि जे हिसाब सां विकियो वेंदो आहे जी। पर जावेद बलोच साहब असांजो SSP आहे डिस्ट्रिक्ट जामशोर जो, अफ़सोस सां असां चऊं था त उन असांजी ॻाल्हि न वरनाई। उन खां पोइ असां मुख़्तलिफ़ अच्छा मंसूर साहब, इहो ॿुधाइजो त चलो पुलिस जो किरदारु त जेको आहे कंहिंखां ॻुझो न आहे, जेकी यूनिवर्सिटीज़ इंतिज़ामिया आहे, जेको यूनिवर्सिटी जी पंहिंजी बि हिकिड़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उते सिक्योरिटी रहे थी पई, यूनिवर्सिटी जो जेको पंहिंजो अलॻि हिकिड़ो माहौल आहे, उतां जी इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे जो तव्हां एॾी वॾी ॻाल्हि था कयो त जो यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ जेके नियाणियूं आहिनि, जेके घरां माउ पीउ पंहिंजी ज़िंदगी जी जमा पूंजी हणी पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइण जे लाइ यूनिवर्सिटीज़ मोकिलनि था ऐं उते जो अहिड़ो माहौल जो हुजे त यूनिवर्सिटी जो इंतिज़ामिया जेको आहे त उनजो किरदारु त सवाल निशान हिकिड़ो बणिजे थो पियो, उनजे किरदार खे कीअं ॾिसो था पिया तव्हां? बिल्कुलु इहो असां मां इन यकीन सां इन करे थो चवां जो हीअ असांजो कोटड़ी में जिते आइस जो अॾो हुयो, दरियाबंद कोटड़ी जेको चवराईंदो आहे, उते असांखे इंफॉर्मेशन मिली त को आइस जा वॾा डीलर उते रहनि था। पोइ असां उनजी फील्ड वर्क कयो थोरो, त असांखे ख़बर पई त कारुनि ते एलिट क्लास जूं फैमिलियूं अचनि थियूं जेके उतां आइस वठनि थियूं। वरी जॾहिं असां उन्हनि जो पीछो कयोसीं त उहे सभु मारवी हॉस्टल सिंध यूनिवर्सिटी में उन में उहे छोकिरियूं वञनि पियूं उतां उन अॾनि तां आइस वठी ऐं उन वञनि पियूं। उन खां पोइ असां पाण में वेही इहा शइ कईसीं त यार हीअ त असां तबाही तरफ़ वञी रहिया आहियूं, हिन शइ खे हिमल न रोकियोसीं त ईंदड़ नसुल त असांजो तबाह आहे। जेके माउ पीउ ॿारनि खे पंहिंजे जमा पूंजियूं, पंहिंजा ज़मीन प्लाट ढोर ढगा खपाए यूनिवर्सिटियुनि में पढ़ण लाइ मोकिलींदा, उहे त हिते अची जेको आहे सो हीरोइन ऐं चर्स ऐं आइस जे नशन में मुब्तला थी रहिया आहिनि। उन खां पोइ असां हिते हिकु वर्क शुरू कयोसीं जामशोरे में मंशा जे ख़िलाफ़, जेको अॼु ताईं हलंदड़ आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे साईं त असांजे हिन एहतजाज ते केरु नोटिस वठण वारो कोन्हे। जहांगीर भाई, हिकिड़ो मिंट तव्हां ज़रूरु ईंदसि। वॾी अहम ॻाल्हि जेको आहे त पंहिंजो मंसूर साहब कई आहे त उते यूनिवर्सिटीज़ में जेके मौजूदु नियाणियूं आहिनि जेके पढ़णु अचनि थियूं पियूं, उहे बि इहे नशो वापराइनि थियूं पियूं। इन्हनि खे रोकण जे लाइ तव्हां मुसलसल इन ते कमु कयो था पिया, को अहिड़ो आहे तव्हांजे ज़हन में स्ट्रेटजी जो को प्लान हुजे जेको इन खे कंट्रोल करण जे लाइ अमल में आणे सघे? बिल्कुलु, मां जेको आहे सो मंसूर जी ॻाल्हि खे जी तस्दीक कंदुसि त बिल्कुलु इहो ईअं थिए पियो। ज़रियनि जेको आहे सो तमामु घणियूं इन हवाले सां असांखे ॼाण ॾिनी आहे त ईअं थिए थो। जेके उते ख़ासि तौर ते हॉस्टल में रहंदड़ छोकिरियूं जेके आहिनि लाइ ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त मंशा ताईं पहुचे कीअं थी। तव्हां हिकिड़ो सुवालु कयो त मंशा ताईं पहुचे कीअं थी। मंशा ते ज़रूरी न आहे त प्रॉपर हॉस्टल जे दर ताईं पहुचंदी हुजे जंहिंमें असीं यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया खे जेको आहे कसूरवार ठहिरायूं। इहे जेके हॉस्टल में असांजूं अदड़ियूं जेके रहनि थियूं, उहे लाज़मी ॻाल्हि आहे कमकार जे सभाने तव्हांखे ख़बर आहे उन्हनि खे टाइम आउट मिले थो जंहिंजे बहाने हू ॿाहिरि वञनि थियूं। पोइ उते जेके से पाण में छोकिरियूं गॾिजी वञनि थियूं त उन हिसाब सां इहा शइ उन्हनि ताईं पहुचे पई ऐं पखिड़िजे पई। ऐं इन में इहो न चवंदसि त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जेको आहे सो बिल्कुलु अघोर निंड सुतल आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो बिल्कुलु चेक एंड बैलेंस उन्हनि ते आहे, उन्हनि जो त ज़ाब्तो आहे, कंट्रोल आहे। पर जे ॿाहिरि छोकिरियूं वञनि थियूं पास आउट वठी त उन टाइम ते यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उन्हनि खे छा थी करे सघे। उते वरी अगेन किरदारु अचे थो, असांजी पुलिस जो किरदारु अचे थो मेन जेको आहे, त उहे इन्हनि ते वॉच रखनि त जॾहिं इहे ख़बरूं हिकु आम सोशल वर्कर ताईं पहुचनि पियूं, आम शहरीअ ताईं पहुचनि पियूं त हीउ कुधो कारोबार यूनिवर्सिटीज़ ताईं हॉस्टल ताईं पहुचे पियो, त इन ते आख़िर कीअं जेको आहे सो ज़ाब्तो आणिजे त उते जेके आहिनि से जेके मंशियात फ़रोश आहिनि, जेके उन्हनि जा सरपरस्त आहिनि, उन्हनि ते कंट्रोल कंदा त हुननि त ऑलरेडी इहा शइ जेका आहे हुननि ताईं न पहुची सघंदी ऐं सवलाई सां न पहुची सघंदी। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वरी बि हिते किरदारु ठहे थो असांजी पुलिस जो, त उनखे इन ते एफर्ट्स वठणु घुरिजनि, उनखे कोशिशूं करणु घुरिजनि त उन ते मंशियात जितां निकिरे थी उते ई कंट्रोल कनि त उहा उन्हनि ताईं पहुची कोन सघंदी आसानी सां। जामशोर जी सूरत हाल तव्हांखे असां आगाह कयोसीं। हिन टाइम असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे GM पिताफ़ी। छा सूरत हाल आहे टंडे अलायार में मंशियात विकिरो कंदड़ जेकी माफ़ियाज़ आहे केतिरी सगारी आहे? ज़िले टंडो अलायार
में थोड़े सिटी जो टंडवाला जो शहर है उन में मंशात एतिरे उरूज ते वञी चुकी है। वॾे में वॾा जेके उते मंशात फ़रोशन जा अॾा आहिनि, एॾी त उनजी पुठ भराई आहे, केरु कंदो आहे। पुलिस बि मौजूदु आहे। उन्हनि कारनि रिढनि जे हूंदे हुते मंशात सरेआम हले थी। मौजूदु माण्हू उन जे ख़िलाफ़ को हड़ताल करे थो, एहतजाज कनि था, त उहो मंशात फ़रोशन जे बजाए उन्हनि ते एफ आई आरूं कयूं वेंदियूं आहिनि। असल में मंशात फ़रोशन हूंदा आहिनि। मंशात फ़रोशन खे ई बचाइण जे लाइ उन्हनि जे बजाए ॿियनि उन ते शहरनि जे जेको एहतजाज कंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं, त उन्हनि ते एफ आई आरूं दाख़िल कयूं वेंदियूं आहिनि। ये जेके नंढा मासूम ॿार इन कारोबार में अचनि था पिया, त इन्हनि जे वालदेन सां या इन्हनि जे पेरेंट्सनि सां तव्हांजी गुफ़्तगू थी आहे? को इन्हनि बाबति जेको आहे को पुलिस जे हवाले सां के अमलदार सां तव्हांजो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? बिल्कुलु, असां इन्हनि जे हवाले सां असां इन्हनि ताईं पहुता आहियूं। असां इहे वीडियो कीअं हथु कयूं आहिनि इहो असांखे ख़बर आहे। त हुते हिननि जो हिकिड़ो मंशात फ़रोशन जा हुते बाक़ाइदे हिननि जा चौकीदार बि, हिननि जा जेके गार्ड आहिनि उहे बि हुते मौजूदु हूंदा आहिनि। केरु असांजी हिते विझो इहे जेके केरु हितां खणी न वञे या ॿाहिरि इहे विझो असांजो आउट न थियनि या असांखे केरु वाइखो न करे, पर उन्हनि जे हूंदे बि असां इहे विडियो हथु कयूं आहिनि। असां इहे विडियो तव्हां ताईं पहुचायूं आहिनि। इहे तव्हां स्क्रीन ते बाक़ाइदे ॾिसी रहिया आहियो। ऐं इहो हिकिड़ो मासूम ॿार हिकिड़ा जिन्हनि जेके हिन टाइम जिन जो तइलीम वापराइण जो टाइम आहे, तइलीम पिराइण जो टाइम आहे ऐं तइलीम वठण जो टाइम आहे, उनखे उन्हनि जी ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। उहो मंशात वापराए रहिया आहिनि। स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया हूंदा त उहो बाक़ाइदे मंशात वापराए रहिया आहिनि। उन्हनि जूं ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। उनजो केरु बि तदारक करण लाइ तयारु कोन्हे। उते को बि अहिड़ो माण्हू को इंतिज़ामिया जे हवाले सां या पुलिस जे हवाले सां, पुलिस साफ़ ज़ाहिर आहे मुलवस आहे। कोशिशि कंदासीं असां प्रोग्राम में पुलिस जो मौक़िफ़ बि शामिल कयूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे DSP इरफान शाह साहब। मोहतरम, अहम इशू ते अॼु असांजो प्रोग्राम हली रहियो आहे। धरती TV जी स्क्रीन ते हिन टाइम जेके असां मंज़र ॾिसी रहिया आहियूं, नंढा नंढा मासूम ॿार जेको आहे त तव्हांजे एरिया में मंशियात वारे कारोबार में इन्वॉल्व थी विया आहिनि। कानून छा पियो करे? साईं, कानून इहो आहे त असां जेको बि सिस्टम जो बाउंड थियल आहिनि बाक़ाइदे मथां जलनि सिंह मिलियल आहिनि, त जेको बि आहे त हुनजी कार्रवाई कई वञे, हुनजे ख़िलाफ़ु एक्शन वरितो वञे। बिल्कुलु जेको बि असां अचूं पिया, असां काफ़ी FIR जेको अचो तव्हांखे FIR सां ॾेखारींदासीं बाक़ाइदे बिल्कुलु जेको बि असांजे हथ में असां कयूं पिया, फिर एक्शन खणूं पिया कानून मुताबिक़। अच्छा शाह साहब, इहो ॿुधाइजो त हिन टाइम ते ई तव्हां इन जेके मंशियात विकिरो कंदड़ माफ़ियाज़ आहिनि, इन्हनि ख़िलाफ़ु केतिरियूं कार्रवायूं अमल में आंदियूं आहिनि? असां काफ़ी कार्रवाई कयूं, तमामु घणियूं कार्रवायूं कयूं। जेके ठीक ठाक हाई लेवल जा क्रिमिनल आहिनि, असां उन्हनि जे बि ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं। तव्हां असांखे टाइम ॾियो त असां बाक़ाइदा डिटेल ॿुधाईंदासीं, बाय नेम बाय तव्हांखे ॿुधाईंदासीं। अच्छा, इनमें को शक न आहे, बिल्कुलु तव्हां ज़रूरु कार्रवायूं कयूं हूंदियूं। तव्हांजी ॻाल्हि ते बिल्कुलु एतमाद बि आहे। अच्छा, इन खे रोकण जे लाइ कहिड़ो लाइ अमल तव्हां वधीक जोड़ियो आहे? छो करे मंशिया जो कारोबार हिन टाइम बि हवा जे इलाइक़े में हले थो पियो। मूं हींअर हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे, हिकिड़ी कमेटी असां ठाही आहे मेले भाई जी जी। हा, बाक़ाइदे मूं मीडिया खां बि जेके मीटिंग कई आहे मीडिया वारनि टोटल वारनि सां, ऐं प्लस जेको टोटल जेको पाण में हिकिड़ी मेले वाइज़ असां रखी आहे मीटिंग। उन में मेले वाइज़ असां इंचार्ज करियो पिया मेले जो। असां उनखे फोर्स ॾींदासीं मेले वारे खे, असां पंहिंजो तावन कंदासीं त हू बि असांजो तावन कनि। जेको मेले में बदमाशी हले थी या मंशा हले त हू असांखे आगाह कंदा, उन ते असां एक्शन खणंदासीं। असां हर मेले वाइज़ हुनखे चेयरमैन करियूं पिया मेले वाइज़। अच्छा शाह साहब, हिन टाइम असां धरती TV जी स्क्रीन ते ॾिसी सघूं था पिया मैनपुरी, Z21, मावा, सफ़ीना, गुटका आम केबिन ते विकिरो थियनि पिया। तव्हांजे नॉलेज मुताबिक़ कहिड़ी का ॻाल्हि आहे? मुंहिंजे नॉलेज में अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। जो अगरि मूंखे ॿुधाए थो त बिल्कुलु ओॾी महिल हेड करायां थो। अगरि वरी मां हुनजे एसोसिएशन खे मुंहिंजे सब डिवीज़न एसोसिएशन खां बिल्कुलु वरी ताक़ीद करियां थो त हींअर वञनि केबिन ते जेके बि आहिनि जेको बि आहे हुन ते एक्शन कयो वेंदो। अच्छा शाह साहब, आख़िरी सवाल तव्हां खां कंदुसि मां हिकिड़ो। जेके तव्हां कमेटी जी ॻाल्हि कई, कमेटी जोड़ी आहे, उन कमेटी में केतिरा मेंबर आहिनि ऐं कहिड़े कहिड़े तबिके खां तव्हां मेंबर चूंडिया आहिनि? इहो असां पाण में हिकिड़ी मीटिंग कई आहे, अञा फाइनल मीटिंग इंशाल्लाह अंगारे ते या सूमर ते थींदी। उन में असां सिलेक्ट कंदासीं मौजूदु जेके मेले वाइज़ मौजूदु जेके सिटीज़ आहिनि, शहर आहिनि, मौजूदु जेके हूंदा उनखे सिलेक्ट करियूं पिया, उन जी कमेटी असां ठाहियूं पिया। वॾी महिरबानी शाह साहब धरती TV खे टाइम ॾियण जे लाइ। जी जी, DSP साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी ऐं उन जो तव्हां मौक़िफ़ बि ॿुधो। केतिरा मुतमिन आहियो तव्हांजो मौक़िफ़? तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो जो हज़ारनि या सवनि जी तादाद में ॿोरियूं भरियूं पियूं आहिनि। इहे मंशियात जो जेके तव्हां स्क्रीन ते बिल्कुलु ॾिसी रहिया आहियो, दुकाननि ते सरियाम मंशियात टंगी पई आहे ऐं उते माण्हू वठनि पिया। जेके शराब जो गुतो बाक़ाइदे हले पियो, जंहिंजो सिर्फ़ु हिंदू जे नाले सां आहे, लेकिन
मुसलमान वठनि था। तव्हां उते नोट कयो, असां उते 2-2 कलाक 3-3 कलाक असां उते वेही साम्हूं स्क्रीन ते असां वीडियो जेके वरिता आहिनि, स्क्रीन शॉट वरिता आहिनि, उनजा उहो तव्हांखे असां स्क्रीन ते ॾिना आहिनि। त उहे मुसलमान उते शराब वठनि था। मंशा जे हवाले सां ज़ेड कहिड़ा कहिड़ा हिननि जा नाला आहिनि, सफ़ीना आहे, गुटका आहिनि। तव्हां इहे ॾिसो न, सफ़ीना ऐं ज़ेड के जेके इहे ॿाहिरि जी शयूं आहिनि, हिते जे न आहिनि। इहे इंडिया जी शयूं आहिनि जेके इंडिया मां अचनि थियूं, हिते इंडिया मां कीअं पहुचनि थियूं। इहो पुलिस पोइ किथे हूंदी आहे, इहा कस्टम किथे हूंदी आहे, एतिरनि किलोमीटरनि मां इहा कीअं हिते पहुचंदी आहे, कंहिंजे थ्रू पहुचंदी आहे, कंहिंजी सरपरस्त ते पहुचंदी आहे, इन जी केरु पुट भराई कंदा आहिनि। ऐं मंशात सरेआम हले थी। सवनि जी तादाद में इहे ॿोरियूं जेके पुलिस पकड़ियूं आहिनि, छा इन्हनि जो केस दाख़िल थियो हुयो? ये सवनि जी तादाद में जेके मैनपुरियुनि जूं इहे कचे माल जूं ॿोरियूं पकड़ियूं वियूं आहिनि, इन्हनि जा केस दाख़िल नाले मात्र हूंदा आहिनि। उहो जेको मेन मुख्य माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि ते केस दाख़िल न हूंदा आहिनि। उन्हनि खे साइड ते करे छॾींदा आहिनि, उहो केस दाख़िल ॿियनि ते थींदा आहिनि। जेके मेड़े वीचारा ग़रीब मिस्किन माण्हू हूंदा आहिनि, उनखे झले करे उनखे केस दाख़िल करे हलाए छॾींदा आहिनि, या कंहिंखे केबिन ते खणी हलाए छॾींदा आहिनि। त तव्हां जेको मंशात तव्हांजी उनजे हवाले उनजो हवालो ॾेई उन्हनि जे बाक़ी वॾा जेके मंशात वारा आहिनि, वॾा डीलर आहिनि मंशात जा, उन्हनि खे बचायो वेंदो, उन्हनि खे साइड ते कयो वेंदो। छाजे करे जो हू लखें रुपया मंथली भरींदा आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे टंडे अलायार मां सीनियर सहाफ़ी मोहम्मद आज़म बोज़ार साहब। मोहतरम, ॿुधाइजो त मंशिया जी छा सूरत आहे हिन टाइम, जीएम जेके ॻाल्हियूं करे थो पियो हिन टाइम, स्क्रीन ते असां जेकी शयूं ॾिसी सघूं था पिया, हिन टाइम छा करंट सिचुएशन छा आहे पंहिंजो हुते? मंशियात जेकी माफ़िया आहे उहा हिन टाइम केतिरी सगारी आहे? चंडोलायार तव्हांखे ॿुधायां त चंडोलायार ज़िलो हिन वक़्तु जेको आहे मंशियात जो ॻण बणियल आहे। चंडोलायार ज़िले जो में जेको आहे चंबड़ तालुको आहे, बुकेरा शरीफ़ आहे, या हुनजे जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, उन्हनि में जेको आहे सो हिन वक़्तु मंशियात जो जेको विकिरो आहे उहो सरेआम जारी आहे। ऐं मंशियात खे जेका आहे पुलिस जेका रोकण में जेका आहे सा बिल्कुलु जेका आहे सा नाकाम नज़र अचे थी, बेवस नज़र अचे थी। उनजो सबबु करियूं मंथलियूं जेके आहिनि से मुक़ररु वग़ैरह थी सघनि थियूं। ऐं मंशियात में जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, मैनपुरी आहे, सफ़ीना आहे, गुटको आहे, चर्स आहे, आफीम, शराब, आइस, हीरोइन, मतिलबु हर क़िस्म जी जेको मंशियात जो विकिरो उहो सरेआम जारी आहे। पुलिस तोड़े एक्साइज़ ऐं उनखां अलावा जेके ॿिया जेके इदारा आहिनि, इहे जेके आहिनि जे समूरा इदारा जेके आहिनि, कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई करण खां जेके आहिनि से कासिर नज़र अचनि था। ईअं खणी सम्झो त बेवस नज़र अचनि था। जेका ज़रीन वटां जेका मिलियल मालूमात आहे उन मौजूदु मां तव्हांखे ॿुधायां त ज़िले चंडोलायार में अंदरि हिन वक़्तु जेके आहिनि से 140 मैनपुरी जा कारखाना क़ाइमु आहिनि। जिते जेका आहे सा उते मैनपुरी ठहे थी जेका आहिनि 140 कारखाननि में। ऐं उन में जेके आहिनि से ज़रीन ॿुधायो आहे त जेके पुलिस जा अमलदार आहिनि, 70 खाना जेके अमलदार आहिनि, उन में सिपाही खां वेंदे ऑफिसर जेके आहिनि से हिन में मलूस ॿुधाया पिया वञनि। ऐं उनखां अलावा जेका आहे सा हफ़्तेवार मंथली जेका ज़रिया ॿुधाइनि था त हिते जेका आहे सा हफ़्तेवार मंथली जेका 40 लख रुपया आहे। ऐं लॻभॻि माहवार जेके पाण हुनखे जेको आहे सो कैलकुलेट करियूं त 1,60 करोड़ ताईं जेका आहे सा पहुची थी वञे। अच्छा बोज़ार साहब, मूंखे इहो ॿुधाइजो 140 जेके तव्हां ॿुधायो था कारखाना जो वॾो अंग आहे हिकिड़ो जेको इहो मैनपुरी ऐं इहो जेको मंशियात तयारु थी थिए, कंहिंजा आहिनि कारोबार, इहो केरु मुलविस? इहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके बासर जेके मंशियात फ़रोश आहिनि, उन्हनि ते अॻु में बि जेके आहिनि से कारवायूं जेके आहिनि कोन थींदियूं आहिनि। ऐं कारवायूं हमेशह हेठि माण्हू ते थींदियूं आहिनि, उन ते एफआईआरूं थियनि थियूं, केस दाख़िल थियनि था। ऐं चंडोलायार जेको आहे सो हिन अंदरि जेको पूरी सिंध में जेको आहे सो मतिलबु जेके ज़रिया बि आहिनि मंशियात में विकिरे में हींअर पहिरें नंबर ते आहे। ऐं जेके आहिनि मंशियात मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ु जेको चंडोलायार मां धरती जेको आहे मंशियात जे ख़िलाफ़ु जेको जंग में हिकु पंहिंजो सगारो आवाज़ बणियल आहे। सभ खां वधीक जेके आहिनि से मंशियात विकिरो जेका आहे बुकेरा शरीफ़ शहर में जेका आहे सा थिए थी। उतां जेको आहे सो धरती जूं जेके आहिनि ख़बरूं ब्रेक करण ते जेको उते मौजूदु SHO आहे जेको बुकेरा शरीफ़ अब्दुल्ला बुरड़ो, जेको ॿुधायो पियो वञे त मंशियात फ़रोशनि जो साथारी बणियल आहे। ऐं हुनजी सरपरस्ती हेठि सरेआम जेका आहे सा मंशियात विकिरो थिए पई। जंहिं ताज़ो तव्हांखे बि ख़बर हूंदी, ख़बरूं ब्रेक थियूं आहिनि। धरती जो जेको ज़िले रिपोर्टर GM पिताफ़ी आहे, उनखे मज़कूरा SHO पारां जेके आहिनि से कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं उन ख़िलाफ़ु जेको आहे सो जेको आहे उन ते आला जेके इख़्तियारियूं आहिनि उहो बि को नोटिस वठण जो कोन थियूं वठनि। ऐं जेके कलम घणियूं आहिनि उन्हनि में सख़्तु जेका आहे सा इन्हनि धमकियुनि जे हवाले सां जेका आहे गंदगियुनि जी लहर छायल आहे। ऐं जेके चंडोलायार शहर जूं जेके सान्यावद धुरियूं आहिनि, उहे जेके आहिनि सरापा एहतजाज आहिनि, मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके एहतजाज थियनि पिया।
ऐं टंडोलयार जे अंदरि जेके साञा वटि धुरियूं आहिनि या ॿिया जेके इताद आहिनि, पर हिते जेको आहे सो मंशा जे विकिरे में अञा ताईं न का घटिताई आई आहे। नई मंशा जो विकिरो बंदि थियो आहे। मंशा जे विकिरे जे करे जेको नौजवान नसुल आहे हिन दफ़ो उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि ईअं खणी सम्झो त दाव ते लॻल आहिनि। नौजवान नस्लनि जूं ज़िंदगियूं बिल्कुलु दाव ते हिन टाइम लॻल आहिनि। बोज़दार साहब, धरती टीवी खे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, पूरे सिंध में अहिड़ी सिचुएशन लॻल आहे। हिन टाइम मंशा जो कुदो कारोबार आहे, न सिर्फ़ु सिंध बल्कि पूरे पाकिस्तान खे पंहिंजे वकोड़ में घेरे वरितो आहे। हिन टाइम जेको आहे त तव्हांखे असां जामशोरो, हैदराबाद ऐं टंडोलायार जी पोज़ीशन ॾेखारीसीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक छा थिए थो पियो, हिकिड़े वक़फ़े खां पोइ तव्हांखे उनखां बि आगाह कयूं था पिया। असां सां गॾु अचो। वेलकम बैक नाज़रीन। सिंध जे अहम इशू ते जेको आहे त हिन वक़्तु असीं ॻाल्हाए रहिया आहियूं। असां सां गॾु हिन टाइम धरती टीवी जो तालका रिपोर्टर झंडू मरी जो गुलज़ार लुंड साहब असांखे जॉइन कयो आहे। छा सूरत हाल आहे अव्हां जे एरिया में? मंशियात फ़रोश जेके माफ़ियाज़ आहिनि तव्हां वटि केतिरा सगार आहिनि? सर, तालके झंडूमरी में केतिरनि ई इलाइक़नि में मंशात हलंदड़ आहे। हिते जी पुलिस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। तालके झंडूमरी जा 4 ई थाणा, जंहिंमें उमरसान थाणो, दातोड़ी थाणो, मशाकोती थाणो ऐं प्यालो थाणे जी सरपरस्ती में हलंदड़ मंशियात में कचो शराब, चर्स, आफ़ीम, क्रिस्टल, गुटको, सफ़ीना, GND, मैनपुरी हलनि पियूं, जंहिंमें पुलिस लखें रुपया हफ़्तो उगाड़ी करे पई। झंडूमरी तालके में मंशात फ़रोशन देरा जमाए छॾिया आहिनि। केतिरा ई जेके मंशा जा अॾा हलंदड़ आहिनि। पुलिस मंथली ताईं महदूद आहे। मिसण, प्यालूद, सुमारकोट, मैलमोरी, मुरीद होटल, झंडूमरी, उस्मान शावरी, दातोड़ी, मीराबाद, पुराणी, नई समेत केतिरा ई इलाइक़नि में हीउ जेको कुधो कारोबार आहे सो जारी आहे। इन खां अलावा सर कल्लरशाह, टंडो सूबो, स्टाफ, शहर, बाहर खान, मीरजत ऐं ॿियनि इलाइक़नि में। अच्छा गुलज़ार, इहो ॿुधाइजो मूंखे त तव्हांजे एरिया में कहिड़ो नशो जेको आहे थोरो ज़्यादा हले थो पियो, ऐं पुलिस जे हवाले सां जेको आला अमलदार आहिनि तव्हांजी उन्हनि सां को ॻाल्हि ॿोल थी आहे? सर बिल्कुलु, असां काफ़ी बार जेके आहिनि से ख़बरूं बि हलायूं आहिनि। इन शइ खे उबलाइज़ बि हुननि जे साम्हूं बि करायो आहे, हुननि खे ॾेखारियो बि आहे, निशानदही बि कराई आहे। ऐं असां वटि जेके तमामु घणी तादाद में जेको आहे मंशात में जेको आहे सो मैनपुरी आहे, गुटको आहे ऐं आफ़ीम आहे, चर्स आहे ऐं कचो शराब जेको आहे उहो तमामु घणी वॾी तादाद में हले पियो। ऐं मंशात में हलण करे नौजवान नसल सर हिते जो जेको आहे सो तबाह आहे। कुधो कारोबार बंदि न कयो वियो त नौजवान नसल तबाह थी वेंदो ऐं केतिरियूं ज़िंदगियूं तबाह कंदड़ ही जेके नशा सरेआम पुलिस जी सरपरस्ती में विकिरो थियण लॻा आहिनि। ऐं केतिरा ई भेरा एहतजाज, धरना, सोशल मीडिया, खोड़े प्रिंट मीडिया ते एहतजाज नोट कराइण बावजूदि मंशात जे जेको ही विकिरे में का बि घटिताई हेसि ताईं जेका आहे सा मुमकिन न थी सघी आहे। वॾी महिरबानी गुलज़ार, वॾी महिरबानी टाइम ॾियण जे लाइ। अच्छा, जीअं जेको वाइन स्टोर आहे जिते ज़्यादातर जेको आहे असांखे रश मुस्लमाननि जी नज़र थी अचे, त कहिड़ा उते तव्हां सम्झो था पिया त केतिरा हिकु त वाइन स्टोर्स आहिनि, छा जेको इन्हनि खे लाइसेंस मिलियल आहे जंहिं कानून तहत उन ते अमल थी रहियो आहे? जेको राजा साहब जेको लाइसेंस मिलियल आहे उते असां जेको मालूम कयो त हिंदू पंहिंजात लाइ लाइसेंस मिलियल आहे, पर हिंदू पंहिंजात जो सिर्फ़ु नालो आहे ऐं हुते शराब वापराईंदा जेके बि आहिनि से मुसलमान आहिनि। असां बाक़ाइदे हुते साम्हूं स्क्रीन ते असां वीडियो ठाहियूं उन्हनि जूं, उहो तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा त इहे सभु मुसलमान शराब वठंदा आहिनि, जेके 4 साढा 4 बजे खां गुतो जो टाइम शुरू थींदो आहे, पोइ 7 बजे ताईं 8 बजे ताईं खुलियल रहंदो आहे ऐं सरासर मुसलमान वठी सही नशो वापराए रहिया आहिनि। पोइ उहो नशो जेको आहे शराब जेको आहे मुसलमान पीअंदा आहिनि। पोइ घरनि में उन्हनि जा मसला मसाइल थींदा आहिनि, पाड़े में जहिड़ा फॾा थींदा आहिनि। हिन टाइम हलूं था पिया मीरपुर ख़ासि डिवीज़न मां असांजे ब्यूरो चीफ फज़ल शर साहब असांखे जॉइन कया। फज़ल साहब ॿुधाइजो छा कंडीशन आहे पंहिंजो तव्हांजे डिवीज़न में? मंशियात फ़रोशन जेके माफ़ियाज़ आहिनि केतिरा सगार आहिनि? हिन टाइम कहिड़े क़िस्म जो उते नशो ज़्यादा हले थो पियो? मंशियात जो हिकिड़ो वॾो इशू आहे ऐं तव्हां
जेको आहे सो नौजवान नस्ल खे जेको आहे सो ईअं उॾई आहे जेको आहे खाए पियो नौजवान नस्ल खे जेको आहे तइलीम खां जेको आहे पंहिंजा माण्हू जेको आहे केतिरा ई घर जेको आहे आहिनि जेके उजाड़े छॾिया आहिनि केतिरियूं माण्हू जेको आहे सो जेको आहे उनजा घर उजड़िया उनजा बचिड़ा जेको आहे सो पहुची चुका आहिनि उन हवाले सां जॾहिं तव्हां अॼु मंशियात जी ॻाल्हि कई आहे अॼु मंशियात जो जेको इशू आहे त उहो ओवरऑल पूरी सिंध में आहे पर डिवीज़न मीरपुर ख़ासि मां सम्झां थो सिंध में लीड ते आहे त जेको आहे सो मंशियात कहिड़े क़िस्म जी आहे इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त मंशियात सभ खां पहिरियां त मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुटको हिकिड़ो ठहे थो हिकिड़ो ज़हरीलो गुटको आहे जंहिंसां जेको आहे सो माण्हुनि खे कैंसर थिए थो उनजी ऐं हिकु एंडियल ससीना आहे उहा जेको आहे तमामु घणी हेवी माना वॾी तइदाद में हले थी जंहिं सबबु जेको आहे अंदाज़नि जेको आहे ख़ाली ज़िले मीरपुर खां जेको आहे तव्हांखे सूरत हाल थो ॿुधायां त उते तक़रीबन 50 खां 52 जेको आहे सो इंसानी जानूं आहिनि उहो जेको आहे सो झिड़काए चुको आहे पर इलाही केतिरा माण्हू जेको आहे हिन टाइम ते मुंहं जे कैंसर में वरितल आहिनि वरी ॿिए पासे हलूं था त पुलिस इंतिज़ामिया जेको आहे उन जेका मंशियात आहे उनखे रोकथाम करण लाइ कहिड़ा इक़्तिदाम वरिता आहिनि जेको सुप्रीम कोर्ट खां वठी सिंध हाई कोर्ट बि जेको आहे अहिड़ा नोटिस वरिता आहिनि उन्हनि ते जेको आहे अमल कराइण लाइ सिंध हुकूमत खे बि पिणु जेको आहे अहिड़ो हिदायतूं कयूं पर उन्हनि ते को अमल नज़र नथो अचे एकड़ ॿेकड़ जेको आहे सेलमैन को 5 फुटनि में को 10 फुटनि में गिरफ़्तार करिणो आहे उन खां पोइ वरी दुबारा उहो ज़मानत करे ईंदो आहे ऐं पुलिस जी उन सां डीलिंग हूंदी आहे उहो दुबारा वरी हलाइणु शुरू कंदो आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त डिवीज़न मीरपुर ख़ासि जेको आहे हुन में मिठी बि अचे थो जेको आहे थरपार करा उन खां पोइ उमरकोट आहे वरी मीरपुर ख़ासि शहर ख़ुदि आहे असां वटि हिकिड़ो मीरपुर ख़ासि शहर जो हिकिड़ो तालुको आहे गुलाम मोहम्मद जेको हिन टाइम मंशियात जो गढ़ बणियल आहे जेको पूरी डिवीज़न खे जेको आहे उहो मंशियात सप्लाई करे थो ऐं उन में जेको आहे वरी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो न त हिते जेको मौजूदा SHO कंवर सिंह कुझु टाइम पहिरियां जंहिंजे जेको आहे सो जेको SHO मौजूदु हो पुलिस जे वर्दीअ में जेको आहे उहो इहे ख़बरूं पई जेको आहे मुख़्तलिफ़ चैनलनि ते ऐं असां वटि बि ब्रेक थियूं उनजे जेको आहे उन वटां 6 अरब रुपए जी जेको आहे सो मंशियात निकिती 3 अरब रुपए जी हुनजे बंदले मां निकिती ऐं उन में जेको आहे सो ॿाहिरीं मुल्क जी हेरोइन हुई चरसो ऐं जेको आहे शराब जेको हुयो उहो हुयो उन खां पोइ हथियार आहे ऐं उन ई हवाले सां वरी जेको आहे ॿिए हंधि रेड कया जीअं जुडो आहे सिंधड़ी आहे उन सिंधड़ी जे शहर फुलाडियूं आहे जेको आहे सो कोट गुलाम मोहम्मद आहे डिगड़ी आहे पर अच्छा फज़ल मूंखे इहो ॿुधाइजो तव्हां जेकी SHO जी ॻाल्हि कई 6 अरब रुपए जी सिर्फ़ु मंशियात उनखां बरामद थी आहे जेके कानून जेको आहे त लागू कंदड़ इदारे जो मुहाफ़िज़ जेको आहे जेको अवाम जी हिफ़ाज़त लाइ जंहिंखे जेको आहे मुक़ररु कयो वेंदो आहे उनजे घर मां अहिड़े क़िस्म जी शइ बरामद थियणु कहिड़ी कार्रवाई थी SHO ख़िलाफ़ु ऐं उनखां अलावा बि जेको आहे तव्हां मुसलसल जेको आहे लिखंदा था अचो मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ु तव्हांखे धमकियूं मिलियूं हुयूं उन मामले जो छा थियो अच्छा धमकियूं जेको आहे सो ही मंशियात फ़रोश एतिरा जेको आहे सगारा आहिनि उनजे मथां कहिड़ी जेको कुवतुनि जा हथ आहिनि उहो सभु को ॼाणे थो पर जेके धमकियूं मिलियूं अलाह जी महिरबानी सां हिफ़ाज़त में आहियूं ऐं असांखे जेको आहे सो असांजा जेके इदारा आहिनि जीअं धरती टीवी असांजो इदारो आहे जंहिं असांजी सपोर्ट कई ऐं असां सां बांह ॿेली रहियो असांजी माना हुन में रुॻी मां इहो नथो चवां त उन पूरी इन अवाम जी जेको आहे सो नुमाइंदगी कई आहे उन्हनि जे मासूम ॿारनि जी नुमाइंदगी कई आहे ऐं उन्हनि नौजवाननि उन्हनि माउरनि उन्हनि भेनरुनि जी नुमाइंदगी कई आहे धरती टीवीअ मां चवां थो धरती टीवी जल्द लहे थी ऐं ॿिए तरफ़ जॾहिं तव्हांजो सुवालु आहे त SHO जेको कंवर सिंह जेको आहे मुआफ़िज़ जेको आवाम जो उनजे घर मां एतिरी वॾी तइदाद में मंशियात निकिरनि उनजे ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई थियणु का बि कार्रवाई न थी एंटी नार्कोटिक्स हैदराबाद खां जेको आहे सो उन्हनि रेड कयो हुनजे बंगले ते कंहिं खुफ़िया इतलाह ते उन मां जेको आहे 6 अरब रुपए जी जॾहिं इहा मंशियात निकिती त उन खां पोइ उनखे मुअतल करे डिसमिस कयल लाइ बि लिखियो वियो आहे हाणे अलाए हू थियो आहे या न पर लिखियो वियो आहे ज़ाहिर थियो हूंदो एॾी वॾी आहे FIR बि दाख़िल थी आहे केस बि थियो आहे पर अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में न आई आहे असांजे कानून जी इहा जेको आहे मीरपुर ख़ासि ज़िले जो या डिवीज़न जो चवां त कानून असां वटि हिते माना बिल्कुलु लाक़ानूनियत आहे कानून जी त का शइ न हिते एतिरियूं वीडियो वायरल थियनि थियूं मंशियात जे हवाले सां पर उन्हनि ते बि कॾहिं को ऑफिसर मां सम्झां थो त को नोटिस न वठंदो आहे उल्टो जेको आहे सो उन सहाफ़ीअ ते प्रेशर विधो वेंदो आहे उन ते जेको आहे सो चङनि मुड़ुसनि खां प्रेशर विझियो वेंदो आहे उन ते सरदारनि खां प्रेशर विझायो वेंदो आहे उन्हनि खां वरी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे ब्लैकमेल कयो वेंदो आहे मुख़्तलिफ़ जेको आहे सो जाली IDs ठाराए पुलिस जेको आहे ख़ुदि उन्हनि खां जेको आहे सो जेको आहे सहाफ़ियुनि खे ब्लैकमेल करे उनखे चुप कराइण जी कोशिशि कंदी आहे महिरबानी फज़ल शेर साहब जहांगीर साहब ॿुधाइजो त हे जेको SHO जी हिकिड़ी वॾी ॻाल्हि करे वियो ब्यूरो चीफ ऑफ मीरपुर ख़ासि
एस एच जो घर में एॾी वॾी रक़म जी सिर्फ़ु मंशियात बरामद थिए थी पई ऐं थियण त ईअं खपे जो सरेआम उनखे सज़ा ॾिनी वञे, पर हिन टाइम ताईं सिर्फ़ु लिखियो वियो आहे। तव्हां सम्झो कहिड़े नज़र सां ॾिसो था हिन अमल खे? जी बिल्कुलु, इहा ॻाल्हि तमामु घणी वायरल थी हुई, ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते तमामु घणी हीअ वायरल थी ॻाल्हि त हिकु हाज़िर सर्विस ड्यूटी SHO जेको आहे हुनजे घर मां हेतिरी जेको आहे सो वॾी तादाद में जेका असां मंशियात हथु कई वई, उन सां गॾु हथियार हुआ, शराब जूं बोतलूं हुयूं, त उन खां पोइ का असांखे अहिड़ी ख़ासि कार्रवाई न ॾिसण में आई। जेके ॻाल्हियूं ॿुधण में आयूं, जेके फुटेज साम्हूं आया, त उन्हनि मां इहो ज़ाहिर आहे त तमामु वॾी हिकिड़ी जेका असां क्राइम आहे, पर उन ते का बि ज़ाब्ते जी कार्रवाई न जेका असां अमल में आई। सिर्फ़ु डिपार्टमेंटल इंक्वायरी हुन जे मथां जेका असां हिकिड़ी कंडक्ट कई वई ऐं जंहिंजे में इहो लिखियो वियो त तव्हांजे ख़िलाफ़ु जेको आहे सो हीअ एलिगेशन आहे ऐं तव्हीं फ़िलहालु जेको आहे सो मुअत्तल हुयो। इन खां वधीक का बि कार्रवाई असांखे जेको आहे सो ॾिसण में न। ऐं इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे असांजी सोसाइटीअ जो, ख़ासि तौर ते असांजी स्टेट जे लाइ सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकु पासे त इहा ॻाल्हि तइ थियल आहे त मंशियात जो कुदो कारोबार जेको हिन वक़्तु पूरे पाकिस्तान, पूरी सिंध में ख़ासि तौर ते जेको आहे सो फैलियल आहे, त उन में पुलिस जी सरपरस्ती खां बग़ैर इहो नथो हले। ॿी ॻाल्हि इहा त इन जे हिकिड़े ॿिए पहलू ते बि नज़र था विझूं। असां सां हिन वक़्तु जेको आहे त वकील अॻवान जेको आहे मुमताज़ जरवार साहब असां सां गॾु जेको आहे असांखे जॉइन कयो आहे। जरवार साहब, मंशियात फ़िरोज़ जेके माफ़ियाज़ आहिनि हिन टाइम उहे पूरे सिंध खे उॾई वांगुरु खाई रहिया आहिनि, नौजवान नसल तबाह थी रही आहे। कीअं ॾिसो पिया मंशियात फ़िरोशनि खे? केरु आख़िर कंहिंजी पुठियां हिननि खे एतिरी सरपरस्ती हुननि जी केरु थो करे? वक़्त जूं हुकूमतूं ई ज़िम्मेवार हूंदियूं आहिनि ऐं बाक़ी हर माण्हू ॼाणे थो त मंशियात वापराइण विकिणणु हिकिड़ो कानूनन जुर्म आहे, ॾोह आहे। उन लाइ इलाही सारा कानून बि मौजूदु आहिनि, पर वक़्त जूं हुकूमतूं ऐं इदारा जिन में पुलिस ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इदारा अची था वञनि, उहे ज़िम्मेदार आहिनि। उन्हनि खे बाक़ाइदा कई भेरा जेकॾहिं हाई कोर्ट ऐं मुख़्तलिफ़ सुप्रीम कोर्ट उन लेवल ते बि जेकॾहिं के केस पिटिशनूं आयूं आहिनि त उते बि हिननि खे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि। कानून साज़ी थी आहे। इन में 2019 में सिंध हाई कोर्ट जे जस्टिस सलाहुद्दीन पंवर साहब जे हुकमनामे मूजिबि हिकिड़ो मंशियात जो गुटको ऐं सफ़ीना ऐं जेके मेनपुड़ी उन जे रोकथाम लाइ सिंध असेंबली खे डायरेक्शन ॾिनी वई। कानून बि अमल में अची वियो कानून साज़ी थी वई, पर हाणे इम्प्लीमेंटेशन जेका आहे उहा त पुलिस ऐं हितां जा इदारा कराईंदा न, उहा इम्प्लीमेंटेशन आहे ई कान। उहा छाकाणि त उन्हनि जी पंहिंजी सरपरस्ती आहे, उन्हनि जी इन्वॉल्वमेंट आहे, उहे शामिल आहिनि इन्हनि सां गॾोगॾु, इन्हनि माफ़ियाउनि सां गॾु। ऐं हाणे घर घर जेका आहे सा अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि, गुटको वग़ैरह, उन्हनि जूं घर घर फैक्ट्रियूं ॼण ठही चुकियूं आहिनि। ऐं तव्हां बाक़ाइदगी सां सिंध हाई कोर्ट में इहा रिपोर्ट हेल्थ डिपार्टमेंट जे तवज़ सां आई हुई त जेको 300 पेशेंट कैंसर जा आया हुआ जिना हॉस्पिटल में, उन में 70% जेके मरीज़ हुआ कैंसर जा उहे गले जा हुआ, उहे वात जा कैंसर जा मरीज़ हुआ। ऐं वात जो गले जो कैंसर उहो इन ई जेका मंशियात आहे, इहो गुटको सफ़ीना ऐं ॿियूं जेके मेनपुड़ी ऐं इन क़िस्म जो जेको आहे शयूं, उन्हनि जे ई थ्रू इहे बीमारियूं जेके आहिनि, इहे मर्ज़ कैंसर जो ख़तरनाक मर्ज़ जेको आहे उहो, ऐं उहो तक़रीबन नौजवान नसल में, असांजे नौजवान नसल जेको आहे उन में ई उन अंगनि खनि मूजिबि उन नौजवान नसल में ई इहा जेको कैंसर जो मर्ज़ उहो ज़ाहिर थियो। अच्छा जरवार साहब, इहो बि ॿुधाइजो त चलो नौजवान नसल त बिल्कुलु हिकिड़ी वॾो हिकिड़ो तादाद आहे जेको इफेक्ट थियो आहे इन मंशियात खां, इन गुटकनि खां, इन नशनि खां। वकील अॻवान आहियो तव्हां, जेको असांजा कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, पुलिस थी वई, कस्टम थी, इन्हनि खे रोकण जे लाइ CIA, एक्साइज़, नारकोटिक्स डिपार्टमेंट्स, उन्हनि जे किरदार खे कीअं ॾिसो था? सही, उन्हनि जो किरदारु हाणे मंशियात हलाईंदड़ अॼुकल्ह जेको आहे उहो हिकु त वक़्त जूं जेके हुक्मरान धुरियूं आहिनि उन्हनि में पनाह वठी वेठा हूंदा आहिनि ॾोहारी, जेको मंशियात ऐं इन क़िस्म जा जेके कारोबार कंदड़ आहिनि उहे उन्हनि जा दादला आहिनि, सियासी धुरियुनि जा दादला आहिनि, वक़्त जे हुक्मराननि जा दादला आहिनि। त उन्हनि खे उहे ख़ुदि हिननि खां ताक़तवर नज़र अचनि था। जेको हेठीं सतह ताईं जेको पाण जेको लॉ एनफोर्समेंट एजेंसी खे बि ॾिसूं त उन्हनि खां बि शायदि ही ताक़तवर हुजनि, ॼण कोई हिननि खे केरु रोकण टोकण वारो कोन। वॾी महिरबानी जरवार साहब। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। मुमताज़ वकील हुयो, मुमताज़ जरवार साहब जेको आहे त तमामु बहितरीनु वकील हुयो ऐं उन्हनि जो तमामु हुननि हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो सॼो जेको कुदो कारोबार आहे उहो हिननि जी सरपरस्ती खां, जेके पुलिस आहिनि ऐं इदारा आहिनि, इन्हनि जी सरपरस्ती खां बग़ैर हली नथो सघे। प्रोग्राम में वक़्तु आहे हिकिड़े नंढे वक़फ़े जो। अहम मामले ते
तव्हांखे हिकिड़ी ॿी रुख खां आगाह कंदासीं त सिंध जे हिकिड़े ॿिए इलाइक़े में कहिड़े क़िस्म जो इहो कारोबार हले थो पियो ऐं उन जी सरपरस्ती केरु थो करे। असां सां गॾु राजू। वेलकम बैक नाज़रीन। सिंध के अहम इशू ते जेको आहे त हिन वक़्तु असीं ॻाल्हाए रहिया आहियूं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे DSP शबीर सर्की साहब। सर्की साहब, सिंध में हिन टाइम जेको आहे त मंशियात विकिरो कंदड़ माफ़िया आहे पंहिंजा किला जर में मज़बूत करे वरिता आहिनि। तव्हांजे इलाइक़े मां बि काफ़ी शिकायत अचनि पियूं मंशियात जे हवाले सां की ईअं तव्हां ॾिसो कहिड़ियूं कहिड़ियूं कार्रवाई कयूं तव्हां हिन टाइम? हा, जीअं त बिल्कुलु असांजो सख़्तु एक्शन आहे अगेंस्ट मंशियात जे ख़िलाफ़। असांजे कमांडर SSP जावेद बलोच साहब असांखे हर वक़्तु पंहिंजो लुक आफ्टर करनि था ऐं उन ते एक्शन खणूं पिया। ऐं पंहिंजे मूं वटि पंहिंजो 2 पुलिस स्टेशन्स आहिनि, जामशोरो ऐं कोटड़ी। ऐं तक़रीबन हिकु महीने जे अंदरि असां उन्हनि मंशियात जे ख़िलाफ़ तक़रीबन 52 FIR दाख़िल कयूं आहिनि, जंहिंमें चर्स आहे, जंहिंमें मैनपुरी आहे, जंहिंमें कचो शराब आहे। कचे शराब जी हिकिड़ी तमामु वॾी भट्टी जंहिंमें तक़रीबन 2 खां 250-300 लीटर जेको आहे त पंहिंजो असां कचो शराब हथ कयो आहे, असां माण्हू हथ कया आहिनि। ऐं अहिड़े ई क़िस्म जे जामशोरे थाणे जी हद में बि इन्हनि कचे शराब हिन जे ख़िलाफ़ एक्शन खणायो आहे। असांजे SSP साहिबु हर वक़्तु असांखे इन ते सख़्ती सां चेक करनि पिया त आया पुलिस किथे झल न करे। कहिड़ा कहिड़ा प्लान जोड़िया आहिनि हिन टाइम ताईं? यकीन बिल्कुलु अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं हुयूं। हिते कुझु बलोच ख़ानदान जा माण्हू आहिनि, जंहिंमें कादू आहे, हबीबुल्ला उन्हनि ऐं मुंहिंजो फता नाले सां आहिनि। उन्हनि समूरनि खे असां गिरफ़्तार कयो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ केस हिन वक़्तु कोर्ट में हलनि पिया। ऐं हिकिड़ो मेन डीलर हिते फ़हीम नाले सां हुयो, मंशियात फरोश मैनपुरी जो, उहो डीलर हो, उनखे गिरफ़्तार कयो आहे। ऐं हिकिड़ो पठान हुयो अज़ीम नाले सां, उहो साइड थाणे जी हद में, उनखे गिरफ़्तार कयो आहे। ऐं तव्हां ॾिसंदव मालजी खां जेके हिन वक़्तु असां एक्शन कया आहिनि, मालजी जे मुक़ाबले में तमामु घणा कया आहिनि। असांजो मेन फोकस आहे। DSP साहब, आख़िरी सवाल आहे तव्हां खां त कोटड़ी खां अलावा बि जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो जंहिं टाइम असां जाइज़ो वरितो आहियूं त वकील हुजनि, समाजी अॻवान हुजनि, सहाफ़ी हुजनि, उहे तक़रीबन चवनि था पुलिस जो अमल दख़ल ज़रूरु आहे इन कुदे कारोबार में। तव्हांखे लॻे थो पियो कुझु पुलिस में अहिड़ियूं कारियूं ॾिठियूं आहिनि जेके इन कुदे कारोबार खे फ़रोग़ ॾियनि थियूं पियूं? बिल्कुलु, असां इन जे लाइ बि हिकिड़ी टास्क फोर्स रखी आहे। जनाब जावेद बलोच साहिब जन पंहिंजे डिस्ट्रिक्ट में पंहिंजो टास्क फोर्स अहिड़नि शयुनि खे निगाह करे थी। ऐं उन्हनि में असां कुझु अहिड़ा कांस्टेबल जेके आहिनि, उन्हनि जंहिंखे ॾिठो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ चौकास इशू कया आहिनि, उन्हनि खे सस्पेंड कयो आहे ऐं एक्शन कयो आहे। बिल्कुलु टास्क फोर्स। अच्छा, हिन टाइम ते केतिरा सिपाही जेको आहे एक्शन खणी सस्पेंड कया विया आहिनि पुलिस फोर्स पारां? हिन वक़्तु प्रोसीडिंग में 2 कांस्टेबल आहिनि जेके अंदरि प्रोसीडिंग में आहिनि। अञा उन्हनि जे ख़िलाफ़ प्रूव थींदी त उन जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो वेंदो। बल्कि टास्क फोर्स पंहिंजो कमु हाणे करे पई त जीअं पुलिस में बि अहिड़े कारियूं ॾिठियूं आहिनि त उन्हनि खे असां पंहिंजो पाए तकमील ते पुॼायूं, उन्हनि ते सख़्ती कयूं। वॾी महिरबानी शबीर सर्की साहब। शबीर सर्की साहब DSP कोटड़ी असां सां गॾु लाइन ते, जंहिं पंहिंजे वात सां बि एतिराफ़ कयो त पुलिस में अहिड़ियूं कारूं रिढूं मौजूदु आहिनि जंहिं सबबु जेको आहे कुदो कारोबार जेको आहे त उरूज ते आहे। GM साहब, छा चवणु चाहींदव तव्हां? DSP जो मौक़िफ़ अची वियो ऐं ॻाल्हि त वाज़े थी वई, सो हिन में आहे। मूंखे इहो बि ॿुधाईंदो टंडो अलायार जे अंदरि जेको आहे त हिन टाइम जेके कारखाना हलनि था पिया, जंहिंमें मैनपुरियूं ठाहियूं थी वञनि, गुटका ठाहिया था वञनि, जेको हुननि जो ज़ाहिर ॻाल्हि आहे मटेरियल अचे थो पियो, उहो केॾांहुं अचे थो पियो? तव्हांखे कुझु हिन बारे में आहे नॉलेज? जी राजा साहब, इहो मटेरियल जेको बि अचे थो, तव्हां ॾिसो कराची खां अचे थो, घटि में घटि टंडो अलायार ताईं 200 किलोमीटर 250 किलोमीटर थी वञे थो। कोयटा मां अचे थो त उहो तव्हां ॾिसी वठो केतिरा किलोमीटर ताईं अचे थो। जेके ॿियूं शयूं आहिनि मंशियात जे हवाले सां, सफ़ीना आहे या ॿियूं शयूं आहिनि, ZK अलाए कहिड़ा कहिड़ा नाला चवंदा आहिनि, त इहे शयूं तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहंदा त सरेआम हलनि थियूं टंडो अलायार शहर में। इहे बि त ज़ाहिर आहे इंडिया खां अचनि थियूं या कंहिं ॿिए जॻह तां अचनि थियूं, पर हिते विच में पुलिस जूं चौकियूं हूंदियूं,
कस्टम हूंदा। जी एम बिल्कुलु पाण असां ॻाल्हायूं था पिया इन बारे में। असांखे शहरी इतिहाद जे सदर इमरान ख़ासकली साहब जॉइन कयो आहे। टंडो अलायार में जिते मिंटे मंशियात जो कारोबार आहे उहो उरूज ते आहे, कंहिंजी पुठ आहे इन्हनि कारोबारनि खे, कहिड़ा किरदार आहिनि? साईं मसइलो इहो आहे त टंडो अलायार में जेको मंशा जो कारोबार आहे उन जी सरपरस्ती जेको आहे सो इंतिज़ामिया करे थी, छो त इंतिज़ामिया खां वधीक कंहिंजी सरपरस्ती कोन हूंदी आहे। अगरि इंतिज़ामिया हिननि खे इजाज़त ॾिए थी त हू खुलेआम कहिड़ो कारोबार करे सघनि था, छो त तव्हां कंहिं बि डिस्ट्रिक्ट या कंहिं बि ज़िले जे अंदरि वेंदा त उते जेको बि ॾोह थिए थो या कंहिं बि क़िस्म जी का ग़लति एक्टिविटी थिए थी, उन में जेको कसूरवार हूंदो या उन में जेको भाॻे पाइवार हूंदो उहो इंतिज़ामिया ई हूंदी, पुलिस जी सरपरस्ती आहे। ऐं इन पुलिस जी सरपरस्ती जे करे जेको आहे सो मंशात विकिरो थिए थी। ऐं आउं सोचां थो टंडो अलायार जेको ज़िलो आहे उहो मंशात जो क़िलो थी चुको आहे। हिन वक़्तु असां मुसलसल 6 महीननि खां जेको आहे मंशात जे ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया आहियूं। जीएम पितावी साहब धरती टीवी वारा असांखे बहितरीनु साथ ॾेई रहिया आहिनि ऐं हीउ बहितरीनु प्रोग्राम आहे। ॿियनि समूरनि जेको आहे सो मीडिया वारनि खे बि अपील कंदासीं त अहिड़ा प्रोग्राम ठाहिनि ऐं हिननि जे ख़िलाफ़ को एक्शन खयो वञे, छो त असां IG सिंध खे चई चुका आहियूं हिन जे बारे में, मगर को बि एक्शन कोन पियो थिए। इंतिज़ामिया असांखे 10 तारीख़ जो टाइम ॾिनो, 10 तारीख़ ताईं पोइ असीं एक्शन खणंदासीं, पर जेको आहे सो को बि एक्शन हेल ताईं कोन थियो आहे। असीं तव्हांजे चैनल जे थ्रू असीं जेको आहे सो IG सिंध खे ऐं CM सिंध खे ऐं वज़ीर दाख़िला खे अपील कंदासीं त महिरबानी करे टंडो अलायार में हीउ जेको मंशात जो नासूर आहे हिनखे ख़तमु कयो वञे, छो त हिन वक़्तु टंडो अलायार में तक़रीबन 35 ॼणा कैंसर जे मरीज़ में मुब्तला आहिनि, जिन मां 20 ॼणा जेको आहे सो फोत थी चुका आहिनि। 15 हींअर एक्टिव केस टंडो अलायार में मौजूदु आहे। वॾी महिरबानी इमरान ख़ासकली साहब धरती TV खे टाइम ॾियण जे लाइ। असांजी कोशिशि इहा ई आहे जेको आहे त हिन टाइम पंहिंजो जेको माफ़ियाज़ आहिनि जेके उन्हनि जे किरदारनि खे वाइखो करणु। हर हफ़्ते असां नए हिकिड़े इशू सां ईंदा आहियूं। तव्हांजे इलाइक़े में बि अगरि का इन टाइप जो कोई इशू आहे, का समाजी बुरायूं आहिनि या के माफ़ियाज़ आहिनि, त असांजी धरती TV जे स्क्रीन ते हेठो नंबर हली रहिया आहिनि। प्रोग्राम माफ़िया राज जी टीम सां इन नंबरनि ते राब्तो करे सघो था। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।